आवाज़ टीवी सीता रोड के रिपोर्टर राजा चना ते पुलिस के वहशियाणे ऐं तशद्दुद ख़िलाफ़ पटीदन में भी कलम धड़ियुनि पारां एहतजाज कयो वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है वकार अजपर। जी वकार। सीता रोड के साफ़ी राजा चना मथां उतां जे बासर वडेरे ऐं वंगारू पुलिस एहसास कफ़ालत जो प्रोग्राम ॼाणे उन ते बेदर्दानी तौर तशद्दुद कयो आहे। उन जे हवाले से अॼु पटीदन में नेशनल प्रेस क्लब पटीदन जे अॻियां साफ़ियुनि पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे। अचो त जेके मौजूद साफ़ी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। राजा चना ते पुलिस दहशतगर्दी जेका वडेरे जे चुर्च ते कई वई उनजी भरपूर मज़म्मत करियूं था। फौरी तौर IG DIG खां मुतालबो था करियूं त साफ़ सां इंसाफ़ करे पुलिस ऐं वडेरो मुलविस आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे ऐं साफ़ सां इंसाफ़ कयो वञे। राजा चन्ना जे मथां जेको पुलिस गुंडागर्दी कई आहे, वडेरे जे चवण ते जेको वंगार वही आहे, इहा सरासरी हिकिड़ो ज़ुल्म आहे। इहे असां ज़ुल्म जेके साफ़ियुनि जे मथां अॻु में बि थींदा आया आहिनि, हींअर बि थियनि पिए था। असां इन जी भरपूर तरीक़े सां मज़म्मत कयूं था ऐं IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध सां भरपूर तरीक़े सां मुतालबो कयूं था त फ़िलफ़ोर इहो बंदि करायो वञे, गुंडागर्दी बंदि कराई वञे। जाखोड़ी साफ़ी राजा चन्ना जी एहसास किफ़ालत जेके सहायकारियूं हुन ज़ाहिर कयूं आहिनि, उन मथां वडेरे जी वंगारू जी पुलिस आहे उन चुच ते जेको हमलो कयो वियो आहे, असीं उन सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। ज़ालिम वडेरे खे ऐं वंगारू पुलिस खे इंसाफ़ जे कटड़े में हाणे साफ़ इंसाफ़ कयो वञे। राजा चना जंहिंसां नाइंसाफ़ी थी आहे, असां उनजी मज़म्मत था कयूं, चाहे करे साफ़ ई सच जो हक़ जो आवाज़ु आहे। पर जे साफ़ तव्हांजे नाजाइज़ी थींदी रहंदी त पोइ हक़ जो आवाज़ु माना केरु उथारींदो आवाज़ु। त महिरबानी करे असां उनखे राजा चना खे इंसाफ़ ॾिनो वञे। असां चेयरमैन बिलावल भुट्टो वज़ीर आला सिंध खां मुतालबो था कयूं, IG सिंध खां त महिरबानी करे इन जी इंक्वायरी कई वञे। राजा चना ते सीता रोड ते जेको मथां हमलो कयो आहे, असां उन जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं असां वज़ीर आला सिंध IG सिंध DIG शरीफ़ नज़राबाद खे मुतालबो था कयूं त असांजे साफ़ी राजा चना सां इंसाफ़ कयो वञे। तव्हां साफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणु आहे त पूरी सिंध में जेके हक़ सच जो आवाज़ु उथारींदा साफ़ी उन्हनि खे जेको आहे या त मारियो वञे थो, या त उन्हनि जे ख़िलाफ़ु तशद्दुद कराए, या त उन्हनि ते कूड़ा केस कराया था वञनि। अहिड़ी तरह दादू भरिसां जेको सीता आहे, सीता में जेको आहे राजा चना मथां जेको आहे उतां जे मक़ामी वडेरे जे तरफ़ां जेको आहे ऐं पर उतां जी पुलिस जेका आहे उनजी वंगार वई जेको आहे वडेरे जी, उतां जो जेको राजा चना आहे उन ते बेरहमानो तशद्दुद कयो आहे, उन ते कूड़ो जेको FIR दाख़िल कया आहे। उन जे हवाले सां असां IG सिंध DIG हैदराबाद ऐं वस वारनि खां मुतालबो था कयूं त फौरी तौर नोटिस वठी मक़ामी वडेरे ऐं वंगारू पुलिस खे जेको आहे फौरी तौर कटोरे में आंदो वञे ऐं जेको उतां जो मक़ामी साफ़ी आहे उन सां इंसाफ़